झूलेलाल। एस इंडिया ऐं सिंध जी आवाज़ में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। हिकु दफ़ो पुनः राष्ट्रीय संवाददाता कमल वरदानी तव्हां सां गॾु। अॼु असां पुनः आया आहियूं जवाहर नगर जे अंदरि। हिन खां पहिरियों मां जवाहर नगर जी तव्हांखे कवरेज करके ॾेखारियो। अॼु असां पुनः इन करे आया आहियूं कि अॼु तारीख़ आहे 15/8/2024 ऐं वार आहे गुरुवार ऐं अॼु 40वें पर्व जो ॾींहुं आहे एकटियो। अॼु वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे कि जवाहर नगर जे गार्डन बहिराणा सत्संग जो आयोजन कयो वियो आहे। इन बहिराणे में जेकी उपस्थिति आहे आदरणीय श्री जगदीश भाई साहब जेके संत आहिनि अहमदाबाद खां पधारा आहिनि, उन्हनि जो सानिध्य असांखे मिली रहियो आहे। उहो साईं परसराम लाल साईं जी दरबार जेकी आहे मीरा नगर अहमदाबाद में, उन जा गदी नसीन आहिनि। हिन बहिराणे जो जेको आयोजन कयो आहे माधवानी परिवार ऐं लालवानी परिवार, हिते अॼु चङी पब्लिक आई ऐं सभिनी बहिराणे जो लुत्फ़ वठियो आहे। नचिया आहिनि, कुॾिया आहिनि, पंजड़ा ॻाया आहिनि, भॼन थिया आहिनि, अरदासूं थियूं आहिनि, पलव थिया आहिनि ऐं साईं जन हमेशह ईंदा था रहनि पिया। मां हितां जे जेके आयोजक आहे माधवानी परिवार जे रवि माधवानी खां मां जेको पुछी जानकारी उन्हनि मूंखे ॾिनी आहे कि हे लगातार असां 5 साल खां वठी बहिराणे जो आयोजन 40 पर्व ते कंदा आहियूं। 2 दफ़ा जवाहर नगर में कयो आहे, जेको हिकु त अॼु कयो अथनि, हिकु जेको पिछले साल कयो हुअनि, ऐं हिन खां पहिरियों 3 दफ़ा उन्हनि हिरन मगरी सेक्टर 2 खां 8 जे दरबार में कयो। इहो माधवानी परिवार सहयोग ॾिनो आहे। मुंहिंजी तव्हां सभिनी सां वेनिती आहे हिकु ॻाल्हि कि जीअं हिन दफ़े 40 पर्व सॼे हिंदुस्तान में धूमधाम सां मल्हायो थो वञे, ईअं हमेशह चेटीचंड जो हर पर्व धूमधाम सां, झूलेलाल जो हर पर्व धूमधाम सां मल्हायो। जेके बि अचनि था पंहिंजे ॿारनि खे सिंधीअ में ॻाल्हायो, घर में सिंधी भाषा संस्कृति ऐं साहित्य खे बढ़ावो ॾियो। छोकी वेझाड़े में तव्हां ॾिठो हूंदो कि बंगाल जे अंदरि जेके सत्ता परिवर्तन थियो आहे, उतां जे हिंदुनि जी छा हालत थी आहे। इन करे तव्हां सभिनी सां निवेदन आहे कि सिंधी समाज हिकजुट थी करे रहे। जय झूलेलाल। पुनः मां तव्हां सां हिकु दफ़ो वरी कंहिं न कंहिं दरबार में मिलंदोमांव, हिकु नए 40 पर्व ते हिकु नए झूलेलाल मंदिर में। मूंसां गॾु आहिनि कैमरामैन पुष्पराज साहित्या। कवरेज करणु वेंदो आहियां, जेके मूंखे साथी वेठा हूंदा आहिनि, मां हिकु दफ़ो उन जी धुन ज़रूरु चढ़ाईंदो आहियां। त हीउ 40 पर्व आहे, सॼा मिली करे मूंसां गॾु धुन ॻाईंदा। आयो लाल झूलेलाल, आयो लाल झूलेलाल, आयो लाल झूलेलाल, एको चवंदो झूलेलाल, पंहिंजा थींदा बेड़ा पार, एको चवंदो झूलेलाल, पंहिंजा थींदा बेड़ा पार।